नादिक खैरपुर में रेलवे स्टेशन भरिसां बिजली के शॉर्ट सर्किट सबब घर के बाहि लगी वही है। बाहि लगण के नतीजे में औरत मासूम धीअ समेत फौत थी वही है। वधिक तफ़सील सां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी के रिपोर्टर सैफ पुलपोटो। जी सैफ, छा तफ़सील आहिनि? जी खैरपुर के बी सेक्शन थाने के अदा रेलवे स्टेशन भरिसां बिजली की शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी है। जे औरत सारक नारे जो जे घर के ओचितो बाहि लगी वही। बाहि लगण सबब मासूम नींगरी संदस अमर जेको आहे सो सड़ी फौत थी विया, जॾहिं घर में रखियल अलाह तला बेमुकमल तौर सड़ी विया। रेलवे स्टेशन भरिसां बिजली की शॉर्ट सर्किट सबब घर के ओचितो बाहि लगी वही। बाहि लगण सबब 4 वरनि जी नींगरी शरीफ़ा पंहिंजी अमर मुस्मात सुमेरा नाले जो समेत सड़ी फौत थी विया, जॾहिं त घर में मौजूद हंध खटूं बिस्तरा ऐं ॿियो कीमती सामान समेत अलाह तला सड़ी रख थी वियो आहे। सड़ी फौत थियलनि जी लाशुनि खे एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो आहे, जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु हुयो त बाहि लगण वक़्त ई फायर ब्रिगेड अमले खे वक़्त सिर इतलाह कयो हो, पर फायर ब्रिगेड अमलो वक़्त सिर न पहुतो, जंहिं सबब 2 जानियूं बि ज़ाया थियूं आहिनि ऐं घर में रखियल समूरो सामान ऐं घर में मुकमल तौर सड़ी रख थी वियो आहे। जी सैफ, जी मेहरबानी।